अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार आऊं आया दुआ भुट्टो। हेडलाइन अवां ॾिठियूं हिते अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं शिकारपुर खां। अमरोड परसा 9 क्लास जो शागिर्द बिजलीअ जो करंट लॻण सबबि फोत थी वियो आहे। गोच कलराबाद में लॻड़ उॾाईंदड़ नईम पुट मोहम्मद मुरी जमाली खे बिजलीअ जो करंट लॻो आहे। वारिस नीगर खे ख़ानगी अस्पताल खणाया आया आहिनि, जिते डॉक्टरनि फोत थियण जी तस्दीक कई आहे। 11,000 बिजलीअ जे तारुनि मां लॻड़ फासण सबबि नीगर खे करंट लॻो, वारिसनि जो इहो चवणु आहे। हिते अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदासीं। शिकारपुर खां अमरोड परसा 9 क्लास जो शागिर्द बिजलीअ जो करंट लॻण सबबि फोत थी वियो आहे। गोच कलराबाद में लॻड़ उॾाइण नईम पुट मोहम्मद मुरी जमाली खे बिजलीअ जो करंट लॻो, वारिस नीगर खे ख़ानगी अस्पताल खणाया आया, जिते डॉक्टरनि फोत थियण जी तस्दीक कई आहे। 11,000 बिजलीअ जे तारुनि में लॻड़ फासण सबबि नीगर खे करंट लॻो आहे, वारिसनि जो इहो चवणु आहे। नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर आहे, हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदासीं। शिकारपुर खां अमरोड परसा 9 क्लास जो शागिर्द बिजलीअ जो करंट लॻण सबबि फोत थी वियो आहे। गोच कलराबाद में लॻड़ उॾाईंदड़ नईम पुट मोहम्मद मुरी जमाली खे बिजलीअ जो करंट लॻो आहे।